कॉलेज में लिटरेचर आर्ट साइंसी ऐं सूफ़ी मेलो मुनक़िद कयो वियो। अयाज़ लतीफ़ पलीजू ऐं ॿियनि लेक्चर ॾिना। नौजवाननि जो दौरु आहे, खेनि घुरिजे त आर्ट ऐं साइंस में पंहिंजी महारत ॾेखारीनि। अयाज़ लतीफ़ पलीजू पारां इहो ख़िताब में चयो वियो। आर्ट ऐं साइंस मेले में 15 खां वधीक स्कूलनि जे शागिर्दनि शिरकत कई ऐं मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स पेश कया विया। मेले में सूफ़ी रागी निज़ाकत फ़क़ीर सूफ़ी कलाम ॻाए माण्हुनि खे झुमाए छॾियो। अव्हांखे नाज़रीन आगाह कयूं पिया, गंबड़ जे निजी कॉलेज में लिटरेचर आर्ट साइंसी ऐं सूफ़ी मेलो मुनक़िद कयो वियो। अयाज़ लतीफ़ पलीजू ऐं ॿियनि लेक्चर्स ॾिना आहिनि। अयाज़ लतीफ़ पलीजू जो चवणो त ही नौजवाननि जो दौरु आहे, खेनि घुरिजे त आर्ट ऐं साइंस में पंहिंजी महारत ॾेखारीनि। आर्ट ऐं साइंस मेले में 15 खां वधीक स्कूलनि जे शागिर्दनि शिरकत कई आहे ऐं मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स पेश कया विया आहिनि। मेले में सूफ़ी रागी निज़ाकत फ़क़ीर सूफ़ी कलाम ॻाए माण्हुनि खे झुमाए छॾियो। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया, गंबड़ जे निजी कॉलेज में लिटरेचर आर्ट साइंसी ऐं सूफ़ी मेलो मुनक़िद कयो वियो। अयाज़ लतीफ़ पलीजू ऐं ॿियनि शिरकत कई ऐं लेक्चर्स पिणु ॾिना।